ज़ाहिरा जीअं ता खेरा चाबर जे लाइ छा सोचियो अथव? वेहारियूंसि या हाणे कल्टी? छॾ दा छो थो जाबर खे कढी हिते हूंदो त घर जो ख़र्च पिया कढंदासीं हिकिड़ी उहो वियो त असां मां कमाईंदो केरु अदा तव्हांखे कमाइणो ई पवंदो सॼी उमिरि असां हिते वेही तव्हांखे कोन खाराईंदासीं सॼी ज़िंदगी जे लाइ दी असां कोन था चऊं त हिते वेठो हुजे कुझु ॾींहंनि लाइ वेहे त घटि में घटि असां पंहिंजी खल त साई कयूं न हले वञा केरा हले ॾे खल साई कान थींदई बाक़ी मुंहिंजे करे खल लहंदव ॿिन्हिनि जी अहिड़ियूं ॻाल्हियूं त न करो जाबर सम्झां थो त कुझु न कुझु जबर करे आयो आहिनि हा अञा कयो कुझु कोन्हे बाक़ी थींदो घणो कुझु जेको मां सोचियो आहे जाबर सही सही ॿुधा छा करे आयो आहीं चाकर जे माण्हुनि खे साटो ॾेई आयो छा इहो ई जेको ॿुधव ज़ाहिरा लॻे थो घर छॾिणो पवंदो जीअं ता खेरा न त खल लही वेंदी तव्हांजो सिर छो थो वञे तव्हां चओ था घर छॾे वञो आया त मुड़ुस थी मोहजींदुसि मां जाबर हाणे हू आया न त सभिनी खे पूरो कंदा सभिनी खे लॻे थो त पाण फला फूक थी वेंदासीं रेस जो शक मुंहिंजे मथां थी वियो आहे हू हर माण्हू ते शक थो करे हाणे जेतिरो जल्दी थी सघे चाकर खान खे लेटाए विझो अड़े जॾहिं चाकर खान इहो मरंदो न तॾहिं रेस जो शक ख़तमु थींदो सम्झई असां चकर खान जे वेझो पहुची आऊं ऐं तमामु जल्द तुंहिंजो कमु तमामु करे वठंदासीं अरे बाबा जेतिरो कमु तकिड़ो कंदो न एतिरा रेस तकिड़ा पैसा ॾींदव ऐं जल्द ॾींदव सवाया ॾींदव सम्झो कमदार कंहिं मामूली माण्हू खे नाहे लेटाइणो अड़े हेॾे तव्हांजो चयो त चाकर खान जे सफ़ा वेझे पुॼी विया आहियूं चाकर खाने जे वेझो त आहियूं पर असांखे पंहिंजो बचा रखिणो आहे कमदार चाकर खान खे मारण को मसइलो न आहे पर उतां निकिरण त मसइलो आहे न इहो तव्हांजो कमु आहे चाकर खान खे कीअं था मारियो उतां बची कीअं था निकिरो इहो असांजो कमु न आहे जेतिरो जल्द थी सघे इहो कमु करे वठो वधीक रेस अकबर खान इंतज़ारु नथो करे सघे ऐं जेकॾहिं इहो कमु न थियो तव्हांखे त ख़बर आहे माया कमदार अंब अहिड़ा ॾींदो आहे अंब जो खंभ खंभ थी वेंदो छा तूं असांखे खंभ खंभ कंदे तव्हांखे न दुश्मननि खे अड़े हिन भागवत असांखे सुकून सां वेहण ई कोन ॾींदो ॾचो कई वेठो आहे अबा मुराद रूंडे जेको दीन मज़हब न आहे हू फिरंदे देर ई नाहे कंदो इन करे चवां थो त छोकिरीअ सां अॼु राति ई निकाह करे हितां निकिरी हलूं बाबा साईं सांवल वारनि खे जेकॾहिं ख़बर पइजी वई न त गंद ज़रूरु कंदा जॾहिं असां इहा ॻाल्हि घर खां ॿाहिरि ई कोन कढंदासीं त पोइ सांवल वारनि खे कीअं ख़बर पवंदी हा ॿुधायो इन करे त मां चवां थो त राति निकाह 1-1:30 बजे करे हितां निकिरी हलूं पोइ रूंडो ॼाणे रूंडे जो कमु यार बाबा हाणे ॻाल्हि कर घणो अॻिते निकिरी आया आहियूं हाणे मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ ईअं न थिए जो ॻाल्हि ॿुधण खां पोइ ॼरके वांगुरु वात खणी फाड़ी यार बाबा मां वात ते हथ रखां थो पर तुंहिंजी ॻाल्हि ई अहिड़ी हूंदी जो रड़ी निकिरी वेंदी अचे वात ते हथ रखां थो आम हाणे ॻाल्हि ॿुध कहिड़े बि तरीक़े सां इन सांवल वारनि जे कन ते इहा ॻाल्हि पहुचाए त राति तुंहिंजी भेण ऐं सिकूअ जो निकाह यार बाबा न त सही झलियो मैं पोइ बि रड़ कई यार बाबा इन शैतानगिरी करण सां असांखे छा मिलंदो हा अच्छा माना त इहा ॻाल्हि शैतानगिरीअ वारी आहे ऐं तुंहिंजो मक़सदु आहे त तुंहिंजो पीउ शैतान आज़म यार बाबा मां चवां नथो पर कमु कुझु अहिड़ो आहे यार बाबा हिकिड़ी ॻाल्हि ॿुध जेकॾहिं अदीअ जो निकाह मुराद सां न कराइणो हुई त पोइ रिश्तो छो कई इहो जेको अछो तारो आहे न हाशिम
वॾो सियाणो आहे बाबा अने कांव वांगुरु हिते आयो आहे मत पर अड़े 5 लख रुपया कढियासींसि अड़े हिन ॻोठ मां पादरेश करे तॾहिं मौज कान रीटीड़ो न कंदासीं माना वापसि कंदासीं पोइ असांजो कलाम सम्झी ईंदो त वणे तारा गोल तारा वणे तारा गोल तारा हाणे जेको कमु चए थो मां उन कम सां लंघी वञे हल पर बाबा अरे पर बाबा जा पुट जेको कमु चए थो मां उहो कमु करे पोइ घर मटिजांइ सम्झी साईं असांजो हिकिड़ो ई न्याणी जो औलाद आहे जंहिंखे असां लाड ऐं प्यार सां पालियो आहे। असांजी लाड प्यार जो नतीजो त तो ॾिसी छॾियो आहे राणी बेगम। असांजी इज़त दाग़दार करे हिकु गैर मर्द सां भॼी वई। अञा चए थी त मां उनखे माफ़ करे छॾियां। तव्हां भली हुनखे माफ़ी न ॾियो, सज़ा ॾियोसि, पर सज़ा ॾियण खां पोइ सॼी ज़िंदगी पछताईंदव। पोइ तव्हां सोचींदव त जेकर न्याणीअ खे मारिया न हा माफ़ करे छॾिया हा। सज़ा माफ़ी जे लाइक़ न आहे। राणी बेगम वधीक मूंखे मजबूर न कर। छोकिरीअ खे वापसि करण लाइ ज़ोर इन लाइ लायो पिया न त जीअं तव्हां हुनखे हिते अची मारे छॾियो त पोइ बहितर आहे न हुनखे विसारे छॾ, जीअण ॾे कोमल खे पंहिंजी ज़िंदगी ऐं सभई रिश्ता हुन सां ख़तमु करे छॾ। जेसि ताईं इहा छोकिरी ज़िंदा हूंदी न तेसि ताईं अकबर ख़ान कंहिंजे साम्हूं कंध खणी घुमण जहिड़ो न हूंदो। इन करे कोमल खे मरणो पवंदो। जेकॾहिं तव्हां छोकिरीअ खे माराए छॾियो न साईं त पोइ ज़िंदा मां बि कोन रही सघंदसि। हिन घर मां हिकु न पर 2 जनाज़ा निकिरंदा 2। कीअं सम्झायां हिनखे, कीअं सम्झायां त मुंहिंजी रातुनि जूं निंडूं हराम थी वियूं आहिनि। जेसि ताईं इहा कोमल ज़िंदा हूंदी मां जी न सघंदुसि। अरे पर एक ॻाल्हि त ॿुधो अरे मारियो छा थिए था जेकॾहिं पंहिंजो ख़ैर घुरींदो न त ॿुधायो तव्हांजे घर में छा छा थो थिए। हथ कर इज़त सां पुछा करे सघो था ईअं बधा चढ़ सां बाटा था शुरू कयो। हा ॿुधायो छा यार हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो न मां इहा ॻाल्हि कंहिंखे न ॿुधाईंदुसि। अरे धक न तव्हांखे ख़बर आहे त मां मोचण जो आहियां ई न। असल में मुराद ऐं अधीअ जो राति निकाह आहे। हाणे पक थी न इधर तोखे मां सही चवंदो हुउसि न त वॾो थोको आहे। हा तूं कॾहिं ग़लति ॻाल्हाईंदो हल सौट इहो जाबर कमीनो पंहिंजे सालनि जे ई घर में रहियल आहे। त पोइ सोट तयारी करे छॾ, पंहिंजे हमराहनि खे तयारु करे छॾ। अॼु राति हली ने जाबिर खे सटको कढियो आहे। जेसीं ताईं हिनखे सटको न ईंदो इहो कमीनो न मुड़ंदो। अस्सलाम वालेकुम चाकर खान। वालेकुम सलाम। मंसूर खान लॻे थो त तव्हां पंहिंजे मक़सद में नाकाम मोटिया आहियो। चाकर खान तव्हां सही था चओ, वाक़ई सही आहे। हिन वक़्तु अकबर खान होश में न आहे ऐं का बि ॻाल्हि ॿुधणु नथो पसंदि करे। मंसूर खान मां चाहियां थो त रत न वहे, पर इहो अकबर खान रत वहण खां सवाइ न मुड़ंदो। चाकर खान अकबर खान जे निशाने ते हिन वक़्तु तव्हां आहियो, को आम माण्हू न। मंसूर खान सौट जे अॻियां असां रुक जी दीवार वांगुरु बीठल आहियूं। अकबर खान ऐं उनजे माण्हुनि में एतिरी हिमत ई न आहे जो सौट जो वार जो बि नालो वठी सघनि। दिलार खान तव्हां भले केतिरी बि हिफ़ाज़त छो न कयो, पर ख़ौफ़ त रहंदो न। ऐं जेकॾहिं ठाह थी थो वञे त पोइ इहा ख़ौफ़ वारी दीवार ख़तम बि थी सघे थी। मंसूर खान मां त पंहिंजा हथ ठाह जे लाइ वधाए छॾिया। जेकॾहिं अकबर खान ज़िद छॾे थो त पोइ असांजे विच में ठाह थी सघे थो। चाकर खान मुंहिंजी सभु कोशिशूं अकबर खान जे साम्हूं नाकाम थी चुकियूं आहिनि। मंसूर खान हाणे छॾे ॾियोसि, भले पंहिंजी ज़ोर आज़माई करे ॾिसे।
जॾहिं थकिजी पवंदो न त पोइ पाण ठाज लाइ हथ वधाईंदो। बस हिन जो मतिलबु त हे रात जे पेट में चोरी चोरी निकाह विझी लिकी लिकी तो निकिरण था चाहिनि। हाशिम त राति वेंदो ज़रूर, पर मुराद जी लाश सां गॾु वेंदो। मिला तो चकर खान सां रूंड खे झलींदा, ईअं निकाह विझण कोन ॾींदासीं। सुट इन मसइले जो आख़िर हल इहो ई आहे त सोणी सां मुंहिंजो निकाह कयो वञे। अरे यार मूंखे कहिड़ो एतिराज़ आहे त तूं चए निकाह न थिए? हा वरी इहो रूंडो मञींदो? वॾो शैतान आहे, सॻुनि खां वधीक एतिराज़ इन की आहे। केरु राज़ी करेसि? रूंडे जी तरीअ ते 5-8 लख रखंदव न त हू राज़ी थी वेंदो। वर्ष सां अॻु हराम जा पैसा आहिनि जो ने रूंडे खे ॾियूं। हराम जा पैसा न आहिनि? जेकॾहिं पैसा प्यारा अथई त पोइ संग मां हथ कढ। हराम जो सघंदो हुननि वटि बि कोन्हे जो ईअं ॾींदा। मूं हथ कढिया सुट, जेकॾहिं हू ॾाढा आहिनि त भली छोरी खे निकाह विझी वठी वञनि। वॾा ही कोन मणंदो, कंहिं न कंहिंखे लेटाए विझंदो। वर्ष हिन वक़्तु अकबर खान जो जहिड़ो चाकर खान सां पियो थो हले, ऐं उहो कॾहिं बि इहो कोन चाहींदो त असां पाण में विड़ी ठगा थियूं। त पोइ तव्हां छा सोचियो आहे सांवल खान? मिला तो चाकर खान सां, ॾिसां थो तो कहिड़ो तो जवाबु ॾिए। उन जे जवाब खां पोइ ई असां पाण में सलाह मसलत कंदासीं त छा करणु घुरिजे। बुढड़ हेदर तोसां चप पियल आहे, तुंहिंजे करे तुंहिंजी भेण खे ॿिए साले घर अचण जी इजाज़त नथो ॾे। अमा न्याणी मार त नाहे हूंदी, पर इहा ॻाल्हि हैदर कॾहिं बि कोन सम्झंदो। पुट जेकॾहिं तूं पुट हैदर सां ॿाहनि ॿधण जी वाट रखंदे न, उहो सम्झी वेंदो। बाबा मूं हैदर सां का बगरे नाहे कई, तंहिं हूंदे बि हूसी खान साहब मुंहिंजे मथां कावड़ियो थो वठे। पुट तूं सुणी सां निकाह करण थो चाहे न, हैदर खे इहा कावड़ आहे। ठीकु आहे जी जल, भला मूं हिन रिश्ते तां हथ खयो, हाणे त दी जे मथां ज़ुल्म करणु बंदि कनि न। मलूका तूं शाम वञी उन्हनि सां ॻाल्हाए अच, असांजी छोकिरी भॼी कान थी वञे, उन खे क़ैद कयो वेठा आहिनि। बार बार वई आहियां, वरी बि वेंदसि, पर हुननि जे दिलि में त रहम आहे ई कोन। अमा हैदर जहिड़ो थो चाहे ऐं मां मुणंदो थो वठां। जेकॾहिं हैदर जो ई सिलसिलो रहियो न त पोइ मां पंहिंजी भेण खे घर वठी अची विहारे छॾींदुसि। पुट इन सां वॾो गंद थींदो, उहो असां नथा चाहियूं। मां शाम वञा थी, मिंथ मेड़ कयां थी, अलाह उन्हनि खे ईमान ॾींदो। यार बाबा मूंखे ॾाढो मारियो अथनि, इन करे मजबूर थी मां ॻाल्हि में। तूं जो कंहिं अछो मुंहुं कयो आहे इहो मां सभु कुझु सम्झां थो। वाड़ी तारा गोल तारा हाणे वे बि मुंहुं माडो मुंहिंजे मथां वेठो इल्ज़ाम हाणे। पुफी असां पूरा 5 लख न आहिनि, इहो निकाह हर हाल में थींदो। पोइ सांवल अचे, हैदर अचे या केर बि अचे, पर निकाह हर हाल में थींदो। पोइ कयो निकाह, मूं त तव्हांखे कोन कया। पोइ अचनि सांवल वारा, ॾिजो न मुंहुं। हा कंदासीं निकाह, मां बि ॾिसां त केरु थो रोकराए। अदा ही मो माण्हू माराईंदो, तूं ॿाराणी न कर। हींअर जो हींअर गाॾी घुरा ऐं सुणी खे वठी हली, उते तां निकाह विझराइसि, मां तव्हां सां गॾिजी हलां थी। बाबा साईं सलाह सुठी आहे। बाबा गाॾी वारे खे फोन कयां? फोन करे गाॾी वारे खे घुराए वठ, हींअर निकिरंदासीं हितां। जी बाबा। यार बाबा हाणे छा थींदो? हलो उस्ताद, उस्ताद जल्दी ॿुधायल एड्रेस ते पहुच, असां जल्दी पहुचूं था। ठीकु आहे उस्ताद, हा जल्दी जल्दी। सावल मसइलनि खे अजायो वधायो पिया, नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते हथियार सिधा, इहो सभु छा आहे? चकर खान हे इज़त ऐं गैरत जो मसइलो आहे। सावल छाजी इज़त ऐं गैरत जो मसइलो आहे? फ़ैसिलो मूं कयो ऐं फ़ैसिले में छोकिरी जो संग चटी में तव्हांखे ॾिनो। जॾहिं त छोकिरी हैदर सां शादी करणु न पई चाहे ऐं छोकिरी जो पीउ बि राज़ी न हुयो, ऐं छोकिरी पंहिंजी मर्ज़ी सां सिकू सां निकिरी वई, ऐं तव्हां हैदर जो निकाह ज़बरदस्ती सिकू जी भेण सां कराए छॾियो, त पोइ हिसाब बराबरि थी वियो। हाणे बि छोकिरी जी ज़िंदगी बर्बाद करणु तव्हांखे मां कोन ॾींदुसि। चकर खान मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे, त
त हिकु गुड़ खाइण वारो माण्हू ॿिए खे थो चवे त गुड़ खाइण सां सिहत ख़राबु थींदी आहे। हा ईअं ई आहे न। तव्हां मुंहिंजी भेण जी ज़िंदगी त ख़राबु करे चुका आहियो, हाणे हिकु ॿी छोकिरी जी ज़िंदगी तबाह करण जे पोयां अची पिया हो। इहा त हक़ीक़त आहे न। ऐं तव्हांखे को बि ख़्यालु न आहे। चकर खण जॾहिं त इहा सोच तव्हांखे रखणु खपे। बस सावल बस, तू केरु थींदो आहीं मुंहिंजी ज़ाती ज़िंदगीअ मथां आङुर खणण वारो? मां केरु थींदो आहियां? चकर खण शायदि तव्हां भुलिजी रहिया हो त मां उहो बदनसीब भेण जो भाउ आहियां जेको तो जहिड़े अयार जी मिठड़ियुनि मिठड़ियुनि ॻाल्हियुनि में अची करे पंहिंजी भेण जी ज़िंदगी बर्बाद करे हिकु अयाश। सावल ज़ुबान खे लगाम दे। सच ॿुधण जी सप ख़तम थी चुकी आहे। बाक़ी रही हिन निकाह जी ॻाल्हि त हिन निकाह खे हाणे मां रोकींदुसि, मां। छो त खारे पाणी जा खूह ऐं मुनाफ़िक़नि जा रूह कॾहिं बि मिठा नाहीं थींदा। यादि रखजांइ चकर खान, ऊंचा लफ़्ज़ यादि रखजांइ। इधर थोरो सब्र कर। सावल खान रेस्तरां मिलण वियो आहे, बुढो मोटी अचे त पोइ फ़ैसिलो कंदासीं त छा करणु घुरिजे। फ़ैसिलो इहो ई आहे त सुहिणे सां मुंहिंजो निकाह थियो वञे। जेकॾहिं हिन मुराद सुहिणे सां निकाह कयो त इहो मुराद मरंदो, मुंहिंजी गोलीअ सां मरंदो। जेकर इहो मसइलो ॻाल्हियुनि जे ज़रिए हल थी वञे त पोइ हथियार हलाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे? इधर बसि जेकॾहिं इहो मसइलो ॻाल्हियुनि ज़रिए हल थिया त घणा ॾींहं अॻे थी वञे हा। हाणे हथियार हलंदा, माण्हू मरंदा, पोइ इहो मसइलो हल थींदो। बारूद जे ज़ोर ते घर बर्बाद थींदे ॾिठा आहिनि। इधर तूं इहो सोचे छॾ त हथियार हलंदा, माण्हू मरंदा, सवाइ बर्बादी जे कुझु बि न थींदो। वरसने बर्बादी खे रूंडो दावत पियो ॾे, रूंडो, ऐं हिन जो कफ़ारो बि रूंडो ई अदा कंदो। सोट हथियार कढाए वठ ऐं हमरान खे गॾु कर। मां बि ॾिसां त सावल निकाह थियण कीअं कोन थो थिए। सोटनि सां वरी खून रेज़ी थींदी, वॾो नुक़सानु थींदो। अॻियां बि सावल खान आहे, हू मरंदो मरी वेंदो, पर पोइते कॾहिं बि न हटंदो। असीं पाण में विड़ी तबाह ऐं बर्बाद थी वेंदासीं। सावल मुंहिंजे साम्हूं अची मूंखे धमकी ॾेई वञे ऐं मां माठ करे वञा, कुझु पुछां बि न। न सोट, मां ईअं नथो चाहियां तव्हां निकाह न करायो। निकाह तव्हां भले करायो, पर सभिनीनि खे हिते घुराए वठो। छो त सावल खान असांजी औताक मथां हमले करण जो सोचे बि नथो सघे। त पोइ ठीकु आहे, हींअर जो हींअर वञी हिते सभिनी खे वठी अच। ख़बर त पवे त आख़िर ॾोह आहे कंहिंजो। किथे ईअं न थिए जो मां सावल ते हथियार सिधा करे बीह रहां। तूं जल्द खां जल्द वञी इन रूंडे ऐं हाशम वारे छोरनि खे हथु करे वठी आ। ठीकु आहे दोजा, मां हींअर ई हथ खे वठी थो अचां। बाबा साईं गाॾी अची वई आहे, जल्दी निकिरण जी चयो। अधे असीं हलूं था, तव्हांखे जल्दी घुराए वठंदुसि। अचो छोकिरी। अरे छोकिरी हथ कढो, काॾे छोकिरे खे वठी था वञो? हथ कढ। रूंडा परे हट, न त अरे मथो ख़राब थियो अथई छा? अञा निकाह थियो ई कोन्हे, छोकिरे खे वठियो थो वञे। हीअ का बकरी ठिकरी थोरी आहे। रूंडा मुराद हथ कढ चवां थो। दिलशन मुराद अबा छॾियो। छा ते शोर मचायो थो? हलो सभु था गॾु, हलो। सुठो ॾे हलाल। चाकर खान छा चयो? हैदर चकर खान कॾहिं बि असांजो मसइलो हल न कंदो।
जेको कुछ करणो आहे हाणे असांखे पाण खे करणो पवंदो। छा करणो आहे सावल खान, हुकुम कयो। अॼु पहिरियों इज़त सां हाशिम ऐं मुराद वारनि खे सम्झायूं था। जेकॾहिं इज़त सां मुड़ी आहे त ठीकु आहे, न त ॿिन्ही खे अहिड़ा दून वारा पादर ठोके हिन ॻोठ मां कढंदासीं जो सॼो राज ॾिसंदो। सुडाणी पोइते न आहे हटणो। हैदर पोइते त मां बि कॾहिं न हटंदुसि, हिकिड़ो क़दम बि पोइते न हटंदुसि जेसिताईं मां हिननि मसइलनि खे हल नथो कयां। तव्हां त मूंसां अम्मा तोखे ख़बर आहे हिन महिल ताईं ख़ामोश मां छो हुईसि? छो त बाबा मुंहिंजो निकाह मुराद सां थियण कॾहिं बि कोन ॾींदो। इहो मुंहुं तुंहिंजो घर बर्बाद कंदो। इहा ॻाल्हि तोखे सम्झ में नथी अचे। बाबा मूंसां वाइदो कया त मां तुंहिंजो निकाह सिर्फ़ सिकू सां ई कराईंदसि। तूं भुलियल आहीं सुणी, भुलियल आहीं। तुंहिंजे पीउ खे जेतिरो मां थी सुञाणां न एतिरो केर बि कोन थो सुञाणेसि। तुंहिंजो पीउ ऐं तुंहिंजो भाउ कमु करण खां वेही विया आहिनि। हाणे दर दर तुंहिंजो रिश्तो खपाए, पंहिंजो पेट पालींदा। बाक़ी तुंहिंजो निकाह किथे बि करणु कोन ॾींदा। जेकॾहिं किथे तुंहिंजो निकाह कयो न त हुनजी रोज़ी बंदि थी वेंदी। अम्मा इहो तूं सभु कुझु बाबे जे साड़ खां थी। तूं बि चाहीं थी त मुंहिंजो निकाह मुराद सां थिए, पर ईअं थियण मां कान ॾींदीसि। भली तूं मुराद सां शादी न कर, तुंहिंजो पीउ तुंहिंजी शादी किथे बि करणु कोन ॾींदो। इहो मां तोखे ॿुधाए थी छॾियां। जेकॾहिं बाबा मूंखे बेवकूफ़ बणाईंदो रहियो न त मां बि सिक सां गॾु भॼी वेंदीसि। पर तूं भले मूं मथो पिटींदी रहिजी वञा। तोखे की सम्झायां त तुंहिंजो पीउ कॾहिं बि तुंहिंजी शादी करणु कोन ॾींदो। इहा ॻाल्हि अलाए कॾहिं तोखे सम्झ में ईंदी। रुंडा सोट दिलावर छा थो चवे? तव्हां ही वरी कहिड़ो तमाशो शुरू कयो आहे? किबला मुंहिंजा बाबला, ॻाल्हि इहा आहे त न को ही ड्रामो आहे न को ही तमाशो। असुल ॻाल्हि इहा आहे त मां ई मुंहिंजो ई पुटु आहियूं अक जी काठी वांगुरु कब्ज़ो। ऐं सही हाशिम ख़ान वारा आहिनि ॾाढा मुड़ुस। हाणे ख़बर त छा आहे, असुल हक़ीक़त ॿुधायां। ऐं सही हाणे हाशिम ख़ान ज़बरदस्ती डंडे जे ज़ोर ते मुंहिंजी न्याणीअ जो निकाह पंहिंजे पुठ पुट मुराद ख़ान सां को करणु चाहियो। बाबा इन खे चइबो अथव पंहिंजा वेरी। ही कूड़ो आहे, कूड़े कूड़े जो पुटु आहे। असल मसइलो इहो आहे रेस त मूं पंहिंजी भेण खां उनजी धीउ जो संग मुराद जे लाइ घुरियो आहे। रेस अधी त राज़ी आहे, बाक़ी रूंडो पैसनि लाइ वात फाड़े वेठो आहे। बड़े तारा, अच्छा तारा, माना तुंहिंजे नज़रुनि में रूंडो एतिरो किरियल आहे? हाँ? तूं केतिरो किरियल आहीं या मूंखे चङी तरह ख़बर आहे रूंडा। माठ करे वे, आशम खे ॻाल्हाइण ॾे। आशम तूं ॻाल्हाए। सर इन संग जा असां खां पूरा 5 लख रुपया वरिता अथसि। भली रूंडे खां पुछा कयो। रूंडा छा इहा हक़ीक़त आहे? तूं पंहिंजी धीअ जो संग टकनि ते विकियो। बाबला सच ॾे पुछो, हिकु वेलो खाऊं था, ॿियो वेलो बुख ते वेठा। मिसकीन माण्हू बाबा, ग़रीब चिचियो पीउ पुट जी मां। असुल ॻाल्हि इहा आहे त हिन शख़्स पंहिंजी भेण जी हेल्प कई आहे। जेके 5 लख रुपया ॾिना अथसि न, उहे ॾाज जे लाइ पैसा ॾिना अथसि बाबा। ॾिना थे बिल्कुलु ॾिना थी, पंहिंजी भेण जी मदद कई थी बाबा। इहा त सुठी ॻाल्हि आहे। पोइ तूं रिश्ते खां इनकार छो थो करी? बाबा हिननि इन शर्त ते पैसा न आहिनि ॾिना त को संग ॾिजो। हाणे बाबा ही ज़बरदस्ती डंडे जे ज़ोर ते मूंखां न्याणीअ जो संग था वठनि, न्याणीअ जो संग। सर रूंडो कूड़ थो हणे। वारे तारा, अच्छा तारा, हाँ बाबा मञोसी। हाँ सर मां कूड़ थो हणां, कूड़ो कूड़े जो पुटु आहियां। भला मुंहिंजे छोरे खां त पुछी ॾिसो बाबा त इहा सची ॻाल्हि आहे या कूड़ी ॻाल्हि आहे। अरे सर बाबो कूड़ो, मां त चवां थो कूड़ो कूड़े जो पुटु अथई। तेरे बूथे ने मां कूड़ो आहे। ओ बाबा मूं चयो त इहा ॻाल्हि सची कई अथई। हूअं त सॼो ॾींहुं कूड़ ॻाल्हाईंदो आहे।
सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।